नाज़रीन, सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोॼाम में एक वधीक औरत उस्ताद खे हिरासत करण जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर लेडी टीचर खे हिरासत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ 3 अलॻ-अलॻ दरख़्वास्तूं वाइस चांसलर खे ॾेई छॾियूं आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे सलीम मला। जी सलीम, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोॼाम में वधीक एक ख़ातून उस्ताद के हिरासत करण जो इंकशाफ थियो आहे। मुतासिर ख़ातून उस्ताद ऑफिस जो चवण आहे ऑफिस में दाख़िल थी सामान खणण जी धमकियूं ॾियण जूं जेके उन 3 अलॻ-अलॻ दरख़्वास्तूं जेके आहिनि वाइस चांसलर खे ॾिनियूं आहिनि। हिकु दरख़्वास्त में ज़रई यूनिवर्सिटी जे उमरकोट कैंपस जे ख़ातून उस्ताद साइमा भुट्टो ॼाणायो आहे त प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली ख़ानज़ादा ऐं लेक्चरर वसंत दास पारां हिरासत करण जो जेको आहे उहो चयो आहे। ॿी दरख़्वास्त में हिन चयो आहे त प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली ख़ानज़ादा हिन जी ऑफिस में ख़ातून उस्ताद जी गैर मौजूद में दाख़िल थी ताला तोड़े फर्नीचर ऐं ज़ाती शयूं खणी विया आहिनि। 3 दरख़्वास्त में हिन ॼाणायो आहे त हिकु नंबर तां खेसि व्हाट्सअप तां मोतमार धमकियूं मिलियूं आहिनि। सिंध ज़रई यूनिवर्सिटी में मौजूदु वाइस चांसलर जे दौर में हीउ 3 हरासमेंट जो केस साम्हूं आयो आहे। हिन खां अॻु में सिंध ज़रई यूनिवर्सिटी जी CPT जे उस्ताद मथां शागिर्दियाणी खे हिरासत करण जो इंकशाफ थियो हुयो, जॾहिं त हिन खां पोइ जेको आहे हिकु डॉक्टर शौकत अबड़ो मथां बि शागिर्दियाणी खे हिरासत करण जो इल्ज़ाम लॻायो वियो हुयो। जी, अपडेट करण जे लाइ सलीम, मां जी महिरबानी।